अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दिया दिया लाट जे इंटरव्यू सीरीज़ में सतार सरोई अवां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहे। नाज़रीन, अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं सम्झण जी कोशिशि कंदासीं सिंध जी क्लासिकल शाइरी खे। इंतिहाई अहम मौज़ू आहे ऐं इंटरव्यू जे लाइ इन क्लासिकल शाइरीअ जे मौज़ूअ ते तमामु घणा सवाल बि थी सघनि था, डेमोज़ बि थी सघनि था। इन जे करे मां चाहियां थो पियो त अवां जी जेका कॉन्सेप्चुअल अंडरस्टैंडिंग आहे क्लासिकल शाइरी जे हवाले सां उहा पुख़्ती ऐं सघारी हुजे। जॾहिं असां सिंध में असासी शाइरीअ जी ॻाल्हि था कयूं त असासी शाइरी यानी बुनियादी शाइरी, ऐं जॾहिं बुनियादी शाइरी जी ॻाल्हि था कयूं त उन में असां सूमरनि जे दौर खे बुनियादी तसवुरु कयूं था, जीअं मां प्रीवियस वीडियोज़ में बि इहा ॻाल्हि कई आहे। ऐं सूमरनि जे दौर में असांखे जेका शाइरी मिले थी असासी, उन में असांखे लोक टच घणो थो मिले। लोक जेको आहे, अदब जेको आहे, उन जा जेके जुज़ियात आहिनि उहे असांखे मिलनि था। जीअं मिसाल जे तौर ते गिनान शाइरी, जीअं ॻीच, जीअं गाह। हाणे इन्हनि खे असां लोक शाइरीअ जे ज़िमरे में आणियूं था ऐं इन दौर में जिन शयुनि जो बुनियादु पियो, माना मज़हबी शाइरीअ जो बुनियादु पियो, त अॻिते हली मज़हबी शाइरीअ बि तरक़ी कई, उनजी बि हिकिड़ी इर्तक़ाई सफ़र तय थियो। ऐं गाह, असां जीअं मां तव्हांखे प्रीवियस वीडियो में ॻाल्हि कई त गाह जेको आहे काफ़ी ऐं वाईअ जो इब्तिदाई नमूनो आहे। ऐं काफ़ी ऐं वाई असांजी क्लासिकल अदब जी हिकिड़ी शानदार क़िस्म जी सनफ़ूं आहिनि, काफ़ी ऐं वाई। ऐं असांजो क्लासिकल अदब काफ़ी ऐं वाईअ जे हिकिड़े तारीख़ी दौर ते बीठल नज़र अचे थो। अहिड़े तरीक़े सां क्लासिकल दौर जॾहिं जी ॻाल्हि था कयूं जॾहिं असां, त उन दौर जो जेकॾहिं लकीर असां कढूं ऐं हदबंदी तइ कयूं त क्लासिकल दौर जी जेका हदबंदी आहे उहा समा दौर खां स्टार्ट थिए थी। ऐं समा दौर में जेको पहिरियों शाइर असांखे मिले थो उहो काज़ी कादन मिले थो, जेको जंहिं सिंधी शाइरीअ खे भटन भाननि ऐं चारणनि जे जेका मुबालगा आराई आहे उन्हनि जे रवायतुनि खां ॿाहिरि कढी हिकिड़ो बाक़ाइदा अदबी मयार अता कयो। हाणे इहा ॻाल्हि नोट करण जी आहे त काज़ी कादन पहिरियों क्लासिकी शाइर आहे, यानी क्लासिकल अदब जो या क्लासिकल शाइरीअ जो जेको बाज़ाब्ता ऐं बाक़ाइदा दौर शुरू थिए थो, उहो दौर समा दौर खे असां कढूं था। यानी समा दौर क्लासिकल शाइरीअ जी इब्तिदा जो दौर, हूअं तामीरी दौर। इब्तिदा जेका सिंधी शाइरीअ जी या सिंधी अदब जी जेका इब्तिदाई दौर आहे उहो सूमरनि जो दौर आहे। सूमरनि जे दौर मां जॾहिं शाइरी पंहिंजो सफ़र तइ करे समा दौर में अचे थी त उनखे हिकिड़ो अदबी मयार अता थिए थो। उन में तसव्वुफ़ जूं रमज़ूं जेकियूं आहिनि उहे नए रंग ऐं नए ढंग सां साम्हूं अचनि थियूं। ऐं काज़ी कादन जी शाइरीअ में असांखे तसव्वुफ़, इख़लाक़ी क़दुर ऐं समाज जी जोड़जक ऐं समाज जी जागरता जे हवाले सां इंतिहाई अहम ॻाल्हियूं मिलनि थियूं। काज़ी कादन जी जेका शाइरी आहे उहा मुहरिक बणिजे थी असांजे बाक़ी क्लासिकल शाइरीअ जो। जंहिंखां पोइ काज़ी कादन खां पोइ असां वटि जेके शाइर शाह करीम अची वियो, शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी आहे, शाह इनायत रिज़वी आहे, शाह लतीफ़ आहे। इहे उहे शाइर आहिनि जिन काज़ी कादन वारी जेका शाइरीअ जी जेका बीहक आहे या जेको बुनियादु आहे उन ते इन्हनि माण्हुनि वॾो कमु कयो। मिसाल जे तौर ते डॉक्टर बलोच साहब हिकिड़े हंधि लिखियो आहे त काज़ी कादन सिंधी क्लासिकल शाइरीअ जी पीढ़ जो पथर रखियो ऐं शाह करीम बुलड़ीअ वारे, शाह इनायत रिज़वी ऐं शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी उन पीढ़ ते इमारत खड़ी कई। ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह उन इमारत उन जेको ढांचो इन्हनि ठाहियो उन में रंग भरिया। यानी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी शाइरी अॻु मौजूदु उन जे जेका शाइर आहिनि उन्हनि जो तसलसुल आहे। हाणे हिते असां थोरो इन ॻाल्हि खे ॾिसूं था पिया त काज़ी कादन जी शाइरीअ में तसव्वुफ़ जी जेका रमज़ आहे या जोगीअ जाॻायोसि सुतोसि निंड में, जेको इहो फ़िक्र आहे या जोगीअ जी जेका तमसील आहे उहा असांखे समा दौर में मिले थी। ऐं जोगी जे मामले ते पोइ अॻिते हली शाह इनायत रिज़वी बि उन ते लिखियो आहे। जोगीअ जो लफ़्ज़ जेको आहे लतीफ़ साईंअ बि पंहिंजी शाइरीअ में इस्तेमालु कयो आहे। त ईअं ॼण त हिकिड़ो बुनियादु शाह साईं जी शाइरीअ खे बि उन खां अॻु वारनि शाइरनि जे ज़रिए मिले थो। काज़ी कादन जी शाइरी जॾहिं असां ॻाल्हि कंदासीं ऐं काज़ी कादन जी शाइरी जी जॾहिं ॻाल्हि कंदासीं त अव्हां खां इहो पुछी सघनि था त कंज़ कदूरी काफ़िया जो जेको ज़िक्र कयो आहे काज़ी कादन, त उहो कंज़ कदूरी काफ़िया आहे छा? अव्हां जे इल्म में हुजणु खपे त हीअ कंज़ कदूरी काफ़िया इहे टे किताब आहिनि ऐं इहे अरबीअ जा फ़िक़ह जा ऐं सर्फ़ व नहव जा किताब आहिनि। त
त इन जे करे इहा इंफॉर्मेशन में बि तव्हां इज़ाफ़ो कंदा हलो त कंज़ कदूरी काफ़िया की न पढ़ियो सो पारी वियो जितां पिरी लधो। काज़ी कादन चयो आहे त उहो अञा को ॿी ॻाल्हि आहे, अञा को ॿियो पार आहे जितां पिरी लधो। ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां काज़ी कादन खां पोइ असांखे शाह करीम बुलड़ी वारो अचे थो। शाह करीम बुलड़ी वारे जो स्कूल ऑफ थाट तसव्वुफ़ आहे, उन वटि शाइरीअ जा पंहिंजा अलॻि रंग आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि हिते डिस्कस कंदा हलूं त हर शाइरी जंहिं बि दौर जी शाइरीअ खे तव्हां खणंदो उन दौर जी शाइरी अॻु वारी दौर खां वधीक कुझु जिदत खणी आई आहे। जीअं मिसाल लोक शाइरी आहे, उहा उनजो हिकिड़ो फॉर्मेट आहे, उनजो हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ो अंदाज़ आहे बयानीअ जो। जॾहिं क्लासिकल शाइरी जी ॻाल्हि था कयूं त क्लासिकल शाइर पंहिंजे दौर में जिदत खणी आया, इन जे करे उनखे क़बूलियत मिली ऐं क्लासिकल शाइरनि वटि ख़ारिजी कैफ़ियतुनि जो इज़हार मिले थो, समाज खे बदिलाइण जी ॻाल्हि मिले थी ऐं पंहिंजे अंदर खे ठीकु करण जी ॻाल्हि मिले थी, इंसान ज़ात जी ख़िदमत जी ॻाल्हि मिले थी, हुकूकुल इबाद जी ॻाल्हि मिले थी। ऐं क्लासिकल शाइरी में असांखे समाज में बहितर कमु करण जी ॻाल्हि मिले थी। क्लासिकल शाइरनि असांजे हीरोज़ खे ॻायो आहे, जीअं लतीफ़ सरकार असांजे हीरोज़ सूरमन खे ॻायो आहे, सूरमन खे ॻायो आहे। त क्लासिकल शाइरनि बेसिकली पंहिंजे ख़ारिजी कैफ़ियतुनि जो इज़हार कयो आहे, ख़ारिजी दुनिया सां पंहिंजो नातो ॻंढियो आहे ऐं हिकिड़ी जागरता फैलाई अथऊं ऐं हिकु पंहिंजे पैगाम, पंहिंजे फ़िक्र ऐं पंहिंजे असलूब जे ज़रिए हिकिड़ी नई शइ खणी आया जेका लोक अदब या लोक शाइरीअ खां नई शइ आहे। इन जे करे असां चवंदासीं त क्लासिकल जेको शाइरीअ जो दौरु हो उहो अॻु मौजूदु रिवायतुनि में हिकिड़ी नई जिदत खणी आयो। ठीकु आहे, त शाह खां अॻु जी जॾहिं शाइरनि जी ॻाल्हि कजे, जेकॾहिं केर बि अव्हां खां हिते सुवाल पुछे त अव्हां ज़रूरु इन ॻाल्हि खे ज़हन में रखो त शाह खां अॻु जे जेके दौर में शाइर जेके वॾा शाइर आहिनि जिन पंहिंजे फ़िक्र सां सिंधी अदब खे मालामाल कयो, उन्हनि में काज़ी कादन सर फ़हिरिस्त आहे, उन्हनि में शाह करीम सर फ़हिरिस्त आहे, उन्हनि में असां वटि शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी ऐं शाह इनायत रिज़वी जेको आहे सर फ़हिरिस्त आहिनि। शाह इनायत रिज़वी जेको आहे शाह साईं जो वॾो हमअसर हो, छाकाणि त शाह साहिब खां उमिरि में वॾो हो, त इन जे करे बाक़ी जेके शाह इनायत आहे, कादी कादन आहे ऐं शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी, इहे शाह साईंअ खां अॻु जा शाइर आहिनि। ऐं शाह इनायत रिज़वी जंहिंजी शाइरीअ जो तमामु घणो असरु क़बूलु कयो आहे शाह साईं, शाह करीम जंहिंजी शाइरी जो तमामु घणो असरु क़बूलु कयो आहे। शाह करीम जी शाइरीअ में ज़रबुल मिसल तौरु शयूं कमु ईंदियूं आहिनि। मुठ भिड़ाई भली जे उपटी त वाह, पधर विधई ॻाल्हिड़ी त करे छॾे वञे साह। हाणे तव्हां ॾिसंदो त मुठ भिड़ाई भली अॼु ॾींहं ताईं इस्तेमालु थींदो आहे, या पाणीअ मथे झूपड़ा मूर्ख उञ मरनि, दम न सुञाणनि दाहूं कनि मुठनि जीअं। हाणे लतीफ़ साईं इन पाणीअ मथे झूपड़ा वारे फ़लसफ़े ते ज़रूरु अॻिते हली लिखियो आहे, पर सभ खां पहिरियां इहो जेको फ़िक्र आहे पाणीअ मथे झूपड़ा मूर्ख उञ मरनि, मूर्ख जी जेका ॻाल्हि आहे, नादाननि जी ॻाल्हि आहे, इहा पहिरियां असांखे शाह करीम जी शाइरी में मिले थी। अहिड़े तरीक़े सां शाह करीम जी शाइरीअ में तव्हांखे ॾेडरनि जो ज़िक्र मिलंदो, शाइर ॾेई लत ऊची नीची ॿोड़ियई। हाणे शाइर जो जेको लफ़्ज़ु आहे उहो दरिया लाइ शाह करीम इस्तेमालु कयो आहे। सालोरो लफ़्ज़ु जेको आहे उन शाह करीम पंहिंजी शाइरीअ में ॾेडरनि लाइ इस्तेमालु कयो आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां इहे कुझु अहम इंफॉर्मेशन्स आहिनि जेके तमामु बारीक आहिनि, नंढड़ियूं आहिनि, पर तव्हांजे लाइ कम जूं थी सघनि थियूं। त शाह साईंअ जी शाइरी जा जेके मुहरिक हुआ उहे मां तव्हांखे ॿुधाया त काज़ी कादन, शाह करीम बुलड़ी वारो, शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी ऐं शाह इनायत रिज़वी हुआ। अहिड़े तरीक़े सां अव्हांखे इन ॻाल्हि ते बि भरपूर स्टडी करणी पवंदी त शाह साईं पंहिंजी शाइरीअ में कहिड़ी नवाण आंदी। मिसाल जे तौर ते तव्हां खां केरु पुछी सघे थो त शाह साईं सिंधी ॿोलीअ जे हवाले सां कहिड़ी ॻाल्हि कई आहे पंहिंजी शाइरीअ में, त तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त शाह साईं चयो आहे त पयम पठाणनि सी ॿोली ॿी मां ॿुझनि, ऐं सिंधीअ जो सयो कयां उहो पारसूं पुछनि, मूं पिणु मुलातिन सरतियूं सूर पिराया। त तव्हां इनखे ज़हनशीन करे छॾियो त शाह साईं सिंधी ॿोलीअ जे हवाले सां सभ खां पहिरीं जेका आहे वॾी जेका ॻाल्हि कई उहा इहा कई त हुन पंहिंजे दौर में फ़ारसीअ जे रवायतुनि खे तर्क कयो, उन्हनि खां बग़ावत कई। फ़ारसी उन दौर जी हाकिमनि जी ॿोली हूंदी हुई, दरबारी ॿोली हूंदी हुई, ऐं सभ खां पहिरीं मज़ाहमत शाह साईं पंहिंजी शाइरीअ में इहा कई त हुन हुक्मराननि जी ॿोलीअ खे पुठिते रखी पंहिंजी माउ ॿोली यानी पंहिंजी सिंधी ॿोलीअ में हुन पंहिंजी शाइरीअ खे अवलियत ॾिनी। ऐं अॼु तव्हां ॾिसंदो त सिंधी
शाइरीअ में जेकॾहिं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो ज़िक्र न कजे त सिंध जी शाइरी अधूरी आहे। बल्कि मां त ईअं चवंदो आहियां त इहो सिंधी शाइरीअ जो भाॻ आहे, सिंध जो भाॻ आहे, सिंधी ॿोलीअ जो भाॻ आहे। त उनखे लतीफ़ साईंअ जहिड़ो हिकिड़ो अज़ीम शाइर मिलियो जंहिं सिंधी ॿोलीअ खे ताहयात अमर करे छॾियो। छाकाणि त शाह साईं अगरि सिंधी ॿोलीअ में शाइरी न करे हा त शायदि सिंधीअ जो उहो मक़ाम जेको अॼु मौजूदु आहे उहो न हुजे हा। शाह साहिब जे शाइरीअ जो ख़ूबियुनि में वॾी ख़ूबी इहा आहे त उन सिंधी में शाइरी कई। हालांकि शाह साईं अरबी बि पढ़ियल हुयो, शाह साहिब जी शाइरी में फ़ारसी बि मौजूदु आहे, पर तव्हां ॾिसंदो त घणो तणो शाह साईं जो शेर जेको आहे सिंधीअ में मौजूदु आहे। ऐं सिंधीअ में शाइरीअ खे हुन एप्रिशिएट कुझु ईअं कयो आहे त हू चए थो त जे तूं सिखे फ़ारसी त ॻोल्हो तो ग़ुलाम, उञूं तां आब घुरे बुखियो ता ताम, आमन संदो आम ख़ासन संदो न थिए। हाणे लतीफ़ साईं चए थो त जेके माण्हू फ़ारसी में जी ॻाल्हि कनि था या उन में शाइरी कनि था या उहा ॻाल्हाइनि था उहे बेसिकली ग़ुलाम आहिनि। हाणे हीउ वॾो तानो लतीफ़ साईं पंहिंजे दौर में हयो आहे त जीअं सिंधी ॿोलीअ जा क़दुरदान पैदा करे सघजनि, सिंधी ॿोलीअ जा ॻाल्हाईंदड़ पैदा करे सघजनि, सिंधीअ में शाइरी पैदा कंदड़ ॻाल्हाए सघजनि। सो हीउ तमामु वॾो मां सम्झां थो त लतीफ़ साईं जो सिंधी ॿोलीअ ते अहसान आहे त लतीफ़ साईं सिंधी ॿोलीअ में शाइरी कई। अच्छा, लतीफ़ साईं वसीउ मैदान आहे, पाण हर वीडियो में थोरो थोरो लतीफ़ साईं ते ॻाल्हाईंदा रहंदासीं त जीअं तव्हांजी ॼाण में इज़ाफ़ो थींदो रहे। लतीफ़ साईं जी शाइरीअ में तव्हां ॾिसंदो त उठनि जो ज़िक्र थियल आहे, पखियुनि जो ज़िक्र थियल आहे, हंज जो ज़िक्र थियल आहे। ऐं लतीफ़ साईं जी शाइरीअ में तव्हां बेशुमार गाहनि जा ज़िक्र ॾिसंदो त इन्हनि ते अव्हां जो मुतालियो थोरो थको हुजणु खपे। लतीफ़ साईं जे शाइरीअ में वया मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो जो फ़लसफ़ो आहे। लतीफ़ साईं जी शाइरीअ में असां वटि खपर गारोड़नि सी वॾो विधुई वेर, नांग न वेंदे निकिरी तो डर मथां पेर। हाणे इहो जेको खपर जो ज़िक्र आहे यानी नांगनि जो ज़िक्र आहे इहो लतीफ़ साईं सुरकारायल में कयो आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां वया मोर मरी सुरकारायल में हुनजो ज़िक्र थियल आहे लतीफ़ साईं जो। इन सां गॾो गॾु कंवर पाड़ू पाताल में जेको फ़लसफ़ो आहे या कमल पाड़ू पाताल में भंवर भिरे आकाश, इन्हनि ॿिन्हिनि सदी ॻाल्हिड़ी राज़ कांदी रास त इश्क खे शाबाश जंहिं मोहबती मेड़िया। त इहो कॾहिं बि सवाल थी सघे थो त बाबा ही कंवर पाड़ू पाताल में जेको शेर आहे लतीफ़ साईं चयो आहे इहो कहिड़े सुर में आहे? तव्हां चवंदो साईं सुरकारायल में आहे। अहिड़े तरीक़े सां कांग जो ज़िक्र लतीफ़ साईं कयो आहे सुरपूरब में। तव्हां पढ़ंदो जॾहिं सुरपूरब खे त तव्हां ॾिसंदो त हुन में कांगनि जो ज़िक्र थियल आहे। कापायती सुर तमामु वॾो आहे, उन में कपह जो ऐं कतण जो ज़िक्र थियल आहे। इन ते बि तव्हांजी नज़र हुजणु खपे। एट ऐं चरखे जो ज़िक्र थियल आहे। अहिड़े तरीक़े सां लतीफ़ साईं मोहबत पाए मन में जो जेको फ़लसफ़ो बयानु कयो आहे तव्हां ॾिसंदो त उहो बि सुर कापायतीअ जो हिसो आहे। ऐं इन ते मां इन खां अॻु बि वीडियोज़ जारी करे चुको आहियां ऐं लतीफ़ी फ़िक्र जे हवाले सां जेके मुंहिंजा वीडियोज़ पिया आहिनि हमसरी यूट्यूब चैनल ते उनखे बि ज़रूरु तव्हां ॾिसो त जीअं तव्हांजे मुताले में लतीफ़ी फ़िक्र ज़रूरु अचे ऐं लतीफ़ी फ़िक्र जा सवाल अची सघनि था, लतीफ़ फ़िक्र ते तव्हां ॻाल्हाए सघो था त तव्हांखे आसानी पैदा थींदी। हाणे लतीफ़ साईं खां पोइ यानी जॾहिं असां लतीफ़ साईं जी ॻाल्हि था कयूं त उनखां पोइ कलोड़नि जो दौरु अचे थो, उनखां पोइ टालपुरनि जो दौरु अचे थो। त टालपुरनि जे दौर में असांखे सचल सरमस्त तमामु वॾो शाइर मिले थो क्लासिकल शाइरीअ जो। सचल साईं बि पंहिंजे दौर में हिकिड़ी नवाण आंदी, जिदत आंदी, हुन नयूं जेके आहिनि उहे ईअं सम्झो त सिन्फ़ूं सिंधी शाइरीअ में तख़लीक़ कयूं, जंहिंमें घड़ोली बि आहे, मांझीअड़ो बि आहे, झूलणो बि आहे। इहे लतीफ़ साईं जूं साईं सचल साईं जूं पंहिंजूं तख़लीक़ कयल नयूं सिन्फ़ूं आहिनि। ऐं सचल साईं गज़ल बि चयो त इनजे करे सचल साईं गज़ल जो तमामु वॾो शाइर आहे। ऐं सचल साईं इल्मु अरूज़ ते शाइरी कई त उहो अरूज़ी दौर अरूज़ जो बि तमामु वॾो शाइर आहे। त बेसिकली सचल साईं खे बि तव्हांखे ज़रूरु पढ़णो पवंदो, उनजो फ़लसफ़ो पढ़णो पवंदो। सचल साईं पंहिंजे दौर में मज़हबी जेका तंग नज़री आहे उन खे निंदियो आहे। सचल साईं अनल हक़ जो नारो हयो आहे, सरमस्त आहे, हुनजी सरमस्ती आहे ऐं हू वहदतुल वजूद जी फ़िक्र जो हिकिड़ो तमामु वॾो क़ाइल आहे। ऐं जॾहिं असां तसव्वुफ़ जे स्कूल ऑफ थाट जी ॻाल्हि कंदासीं त उनजा ॿ फ़िक्री लाड़ा ज़रूरु ॻोल्हे ठाणींदासीं, जंहिंमें हिकिड़ो वहदतुल वजूद आहे ऐं ॿियो वहदतुल शहूद आहे। ऐं सिंध में असां वटि डॉक्टर गफ़ूर मेमण पंहिंजे PhD थीसिस में बि लिखियो आहे सिंधी अदब जो फ़िक्री पस मंज़र। उन में बि उन ॻाल्हि कई आहे त सिंधी जेको क्लासिकल अदब आहे या सिंध जो जेको माण्हू आहे उहो वहदतुल वजूद फ़िक्र जो पोइलॻ आहे।
ऐं वहदतुल वजूद ही सिंध जी सरज़मीन ते वधीक मौज़ून नज़रियो आहे सूफ़ी तसव्वुफ़ जे स्कूल ऑफ थाट सां। ऐं सिंध में असांखे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं सचियल सरमस्त वहदतुल वजूद जी फ़िक्र जा तमामु वॾा आला पाए जा शाइर मुफ़क्किर ऐं आला पाए जा थिंक टैंक असांखे मिलनि था पिया शाह साईं ऐं सचियल सरमस्त। जॾहिं क्लासिकल अदब जी ॻाल्हि था कयूं त शाह लतीफ़ जे दौर में असांखे ख़्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारो बि अचे थो, सिक रूहानी सामे जिस्म जाइलन बघन मछी मन में, सिक रूहानी सामे जिस्म जाइलन बघन मछी मन पारस पसंद की न की। त हीअ जेको शेर आहे उहो असांखे साईं लवारी वारे साईं ख़्वाजा मोहम्मद ज़मान जी शाइरी में मिले थो। ऐं ख़्वाजा मोहम्मद ज़मान जेको शाइरी लवारी वारो आहे उन जो जेको फ़िक्र आहे उहो स्कूल ऑफ थाट सूफ़ी स्कूल ऑफ थाट आहे, पर उनजो वहदतुल शहूद जे नज़रे सां वधीक विझड़ाइप आहे। ऐं तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त सूफ़ी शाह इनायत जो तालुक़ बि कलोड़नि जे दौर सां आहे, उहो बि फ़ारसीअ जो तमामु वॾो शाइर रहियो। उन ते अॻिते हली असां ॻाल्हाईंदासीं। सूफ़ी ख़्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारो ऐं शाह साईं इहे हमअसर हुआ। ख़्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारो शाह साईं खां तक़रीबन को 18 साल नंढो हो ऐं शाह साईं छाकाणि त मुरीद थियणु पिए चाहियो शाह सूफ़ी ख़्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारे जो, पर छाकाणि त शाह साईं जे स्कूल ऑफ थाट में सूफ़ी ख़्याल में मौसीक़ी जी ममानियत न आहे, मौसीक़ी सां दोस्ती आहे, पर ख़्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारे जो जेको स्कूल ऑफ थाट आहे उन में मौसीक़ी ममानियत आहे, उन ते पाबंदी आहे। मौसीक़ी खे उहे सूफ़ी पसंदि न कंदा हुआ। इन जे करे ॿिन्ही जे विच में जेको हिकिड़ो गैप हुयो उहो इहो रहिजी वियो त सूफ़ी ख़्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारे जी वटि वञण जे बावजूदि बि शाह साईं उन सां रिहाणियूं बि ज़रूरु कयूं आहिनि, पर मुरीदी ऐं मुर्शिदीअ वारो जेको तालुक़ हुयो ॿिन्ही जे विच में जुड़ी न सघियो, छाकाणि त मौसीक़ी विच में अची वई। सो ॿिन्ही जो स्कूल ऑफ थाट अलॻि आहे, पर ॿिन्ही जो तसव्वुफ़ जो रमज़ूं तमामु ज़बरदस्त आहिनि ऐं हिक ॿिए सां मिलनि बि थियूं। इन सां गॾोगॾु असांखे जॾहिं सूफ़ी जॾहिं क्लासिकल अदब जी ॻाल्हि था कयूं, शाइरी जी ॻाल्हि था कयूं, त असांखे पोइ ॿिया बि खोड़ सारा शाइर मिलनि था जिन खे असांखे पढ़णो पवंदो। इन सां गॾोगॾु असांखे काफ़ियुनि जो इमाम मिस्री शाह मिले थो। इहो काफ़ी तमामु वॾी क्लासिकल शाइरी जी सिन्फ़ आहे, त इन जे करे काफ़ीअ जो जेको रंग आहे उहो मिस्री शाह इमाम वटि हिकिड़ो ज़बरदस्त मिले थो, इन जे करे उनखे काफ़ीअ जो शाइर था चवनि। ऐं मिस्री शाह इमाम जेको आहे उहो काफ़ीअ जो ज़बरदस्त शाइर आहे। उन जे काफ़ियुनि जे हवाले सां बि तव्हां थोरो थको मालूमात हासिलु करे वञो, पढ़ी वञो, त जीअं तव्हांखे आसानी पैदा थिए। सो इहा ॻाल्हि तय आहे त सिंध जो क्लासिकल अदब जेको आहे उहो बुलंद पाया शाइरनि जी हिकिड़ी पूरी तारीख़ ते मबनी आहे। ऐं सिंध जे क्लासिकल अदब में अव्हांखे बाक़ाइदा इंफॉर्मेशन हासिलु करणी आहे, मालूमात हासिलु करणी आहे, पढ़णो आहे, मुख़्तलिफ़ रेफरेंस बुक उथलाइणा आहिनि, त जीअं क्लासिकल शाइरीअ ते अव्हांखे जेकॾहिं ॻाल्हाइणो पवे त उन ते तव्हां ॻाल्हाए वञो, क्लासिकल शाइरीअ जे सिन्फ़ुनि ते अव्हांखे ॻाल्हाइणो पवे त उन्हनि ते अव्हां ॻाल्हाए वञो, शाह साईं जी शाइरीअ ते अव्हांखे ॻाल्हाइणो पए त ॻाल्हाए वञो, सचल साईं जी शाइरी ते ॻाल्हाइणो पए त ॻाल्हाए वञो, ख़्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारे जी शाइरी ते ॻाल्हाइणो पवे, शाह करीम बुलड़ीअ वारे जी शाइरी ते ॻाल्हाइणो पवे त तव्हां ॻाल्हाए वञो, काज़ी कादन जी शाइरी ते ॻाल्हाइणो पवे त ॻाल्हाए वञो। इंतिहाई अहम इहे शाइर आहिनि ऐं यकीनन इन्हनि शाइरनि ते अव्हांखे गिरफ़ हुजणु खपे त जीअं अव्हां जे लाइ आसानी पैदा थी सघे। सो मां कोशिशि कंदुसि त अव्हां जे लाइ फोकस्ड क़िस्म जी मालूमात रखां ऐं अव्हां जे लाइ उहे मौज़ूअ खणी अचां जेके तव्हां जे लाइ इंटरव्यू में तव्हां जे लाइ फ़ाइदेमंद साबित थियनि, इंटरव्यू में अव्हां जे लाइ ॿेड़ो तार करण जा कारण बणिजनि। ऐं कोशिशि कबी त ईंदड़ वीडियोज़ में मां मुख़्तलिफ़ ॿिया जेके दौर आहिनि उन्हनि जी अहमियत ते बि ॻाल्हायां ऐं उन्हनि जे सिन्फ़ुनि ते बि ॻाल्हायां। ऐं यकीनन ही तमामु घणो कमु आहे। मां सिर्फ़ु अव्हांखे हिंट्स ॾींदो वेंदुमि, अव्हांजो ध्यानु छिकाईंदो हूंदुसि कुझु मौज़ूअनि ॾांहुं जिन ॾांहुं तव्हांजो ध्यानु न हूंदो, पर यकीनन तव्हांखे डीप स्टडी पाण करणी पवंदी, इन्हनि मौज़ूअनि खे उथलाइणो पवंदो, रिसर्च करणी पवंदी, त जीअं तव्हांजो घणे खां घणो मुतालियो तव्हांजे इंटरव्यू जे मरहले में अव्हां जे लाइ मुश्किल कुशाईअ जो सबबु बणिजी सघे, अव्हां जे लाइ आसानीअ जो सबबु बणिजी सघे। सो मोकिलाणी न आहे, तव्हां असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजनि दोस्तनि सां शेयर कयो, त जीअं घणे खां घणी मालूमात असां सिंध जे नौजवाननि ताईं फैलाए सघूं। सो ईंदड़ वरी कंहिं नई वीडियो में ऐं नई कंहिं पैगाम सां, नई कंहिं मौज़ूअ सां मिलंदासीं। तेसीं ताईं मोकिलाणी न आहे, जेॾां पेर तेॾां ख़ैरु।